नाज़रीन, बदीन में 23 मार्च करारदाद पाकिस्तान के ॾींहं ते बदीन इंतजामिया तरफ़ां इंडस अस्पताल बदीन में झंडे फरकाइण समेत कोरोना वायरस के बचाव लाइ अॻे मोर्चे ते कम कंदड़ डॉक्टरनि खे सलामी ॾियण जी हिकु तक़रीब मुनक़िद थी। नाज़रीन, 23 मार्च पूरे पाकिस्तान समेत बदीन में तकरीबूं जारी हैं। अज मुख्य तकरीब इंडस हॉस्पिटल बदीन में रखी हुई है, जैमें डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ ऐं SSP बदीन शबीर अहमद सेठार हिते परचम कुशाई कंदा ऐं उन परचम कुशाई खां पोइ हितां जो जेको पुलिस जो दस्तो आहे उनखे सलामी ॾींदो ऐं उन हवाले सां डिप्टी कमिश्नर बदीन ऐं SSP बदीन सां ॻाल्हाईंदासीं त हू छा था चवनि। हेल्थ वर्कर जेके फ्रंट लाइन ते जिन कोविड के खिलाफ जंग कई है उन्हनि खे सलाम पेश कयां थो ऐं ही डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन और पुलिस डिपार्टमेंट और सभिनी ख़ास करके सहाफ़ी बिरादरी जो भी मैं शुक्रगुजार आहियां जंहिं हिननि खे मोटिवेट करण में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां साथ ॾिनो, छो त ही सॼो टीम वर्क आहे, को ज़ाती कंहिं डिप्टी कमिश्नर जो या कंहिं सहाफ़ी जो या डॉक्टर जो नाहे। ही हिते आम माण्हू जे लाइ लोकल स्प्रेडिंग के रोकण लाइ जेके भी अवेयरनेस प्रोग्राम थिया उन में सभिनी जो साथ रहियो आहे। जो असां अॼु इहो ॾिसूं था त हिते मास्क नज़र अचनि था, जेके हिन क्राइसिस दौर में पंहिंजे मुल्क वतन जी खिदमत करे रहिया आहिनि, उनमें फ्रंट लाइन वर्कर्स में जेके डॉक्टर्स पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिया लॉ एनफोर्समेंट एजेंसी खे ख़राज तहसील पेश करणो हिन ॾींहं ते ऐं गॾो गॾु इहो उन सां वाद वठणो त उहो अहिड़े नमूने मुल्क जी ख़िदमत कंदा वेंदा। थैंक यू। क़ौमी ॾींहं जे मौक़े ते मुल्क ऐं अवाम लाइ पाण जाखोड़ींदड़ किरदारनि खे यादि करण ऐं खेनि भेटा पेश करण न सिर्फ़ ज़िंदा क़ौमनि जी निशानी आहे पर आईंदा नसलनि लाइ सबक़ पिणु आहे। कैमरामैन ज़ुबैर पसो सां दीदार हुसैन मल्ला, मेरा TV न्यूज़ बदीन।